ताहिरीन मौलाना व मौला थकलैन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसारि वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। यक ज़बान थी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना हबीबिना व तबीबिना व नूरना व नूर सुदूरिना व जिलाअ अहज़ानिना हबीबिना व तबीबिना व सय्यिदिना व मुर्शिदिना मुनअमिना व मअवाना व मलजाना गौथना व गियाथना व मुईनना सय्यिदिना व सनदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तहिमीन बलगल उला बिकमालिही कशफ़द दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि व आलिही। ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तुझो जवाब नाहे हसीन चेहरो अल्लाह लबड़ा ये गुलन में गुलाब ना है जमाल तुझो कमाल तुझो खुदा दयो खुश खिसाल तुझो सदियन खां साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आहे सदियन खां साईं हयात आई घट
खटियो न तुंहिंजो शबाब आहे मिठा तू माही मलीह आई सखा में सिज खां सजीह आई सुवाली खाली छड़ियो हुजे तो ये लिखियो के किताब ना है ये मुझे मुर्शिद दिल पर साईं जो सुवाल आहे इके इंशावरन जो सुवाल आहे मिठा छड़ियो सब मलाल लाए अवा सा ओरियो अंदर जुगालियो हबीब तो का हिजाब ना है अवा सा ओरियो अंदर जुगालियो हबीब तो का हिजाब ना है जी मुझे साईं जी सुभान अल्लाह बुलंद आवाज से दुरूद शरीफ पढ़ो 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 सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह उलमा इकराम सादात इज़ाम मुअज़्ज़ज़ सामीन इकराम अल्लाह जा किरोड़े करम ऐं एहसान जे रब महबूब मुस्तफ़ा जे मीलाद जी मजलिस में शिरकत की सआदत अता फरमाई आहे मां सद बार मुबारक ॾियां थो तहरीक अंसारुल मुस्लिमीन जे कारकुनान के केन शाह जे नौजवानान के जंजी मेहनतुन कोशिशुन रंग लातो जो हेड़ी नूरानी महफिल सजाई वही आहे दिला दुआ थी निकरे अल्लाह मजीद हिम्मत दींदो मजीद तौफीक दींदो मजीद ताकत दींदो मजीद इस्तिकामत अता फरमाइंदो हेड़ी महफिल सजाण वारन के अल्लाह दीन में दुनिया में बरकतूं अता फरमाइंदो मुझे पिरी प्यारा बिला तमहीद मां पांजी गुफ्तगू शुरू कंदुस मदीने वारे साईं जे सना ऐं वाखाण कंदे अज असां जमा थिया आहियूं महबूब जी तारीफ़ ॿुधण जे लाइ बुधंदो कि न कोन बुधंदो मां 5 जलसा करे आयो आहियां ये 6हों जलसो आहे मुझे मुर्शिदन करीमन जी तबीयत मुबारक नासाज आहे दुआ घुरो अल्लाह ताला हुजूर किबला आलम के सेहत कामिला आजिला अता फरमाए उन्हनि जो सायो असांजे मथां तादेर कायम ऐं दाइम फरमाए इंशाअल्लाह सेहत सलामत हूंदी त हेड़ा मजमूआ हर साल थींदा रहंदा रब्बे कायनात महबूब मुस्तफा करीम के मोकलियो मदीने वारे ताजदार के बेमिसाल बनाए मोकलियो बाकमाल बनाए मोकलियो इज्जतुन वारो बनाए मोकलियो अजमतुन वारो बनाए मोकलियो रिफअतुन वारो बनाए मोकलियो रब फरमायो महबूब तो जेड़ो दुनिया में बियो को आयो आ न अची सके तो एड़े महबूब जी तारीफ बुधंदो भजी तो कोन विंदो न दमे केन शाह वारा बेवफा तो कोन होंदा आहिनि याद में बेवफाई कंदो सुभान अल्लाह रब तव्हांजो ज़ौक़ सलामत रखंदो अभी तो इब्तिदाए इश्क है आगे आगे देखो होता है क्या है अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा एक आयत मुबारक हिन फकीर तिलावत कया जंहिंमें महबूब मुस्तफा जूं सिफ़तूं वाखाण लजपाल नबी जी तारीफ़ खुद अल्लाह पान बयान कई है
अल्लाह फरमायो महबूब तुझी तारीफ मु अल्लाह पान कई है। नबी आया, रसूल आया, पैगंबर आया, वक्त जा कायद आया, रहबर और रहनुमा आया, वक्त में शान वारा आया, दुनिया में वजन इज्जतुन वारा आया, अजमतुन वारा आया, दुनिया में बेमिसलो बेमिसाल इंसान अब आया, पर महबूब मुस्तफा जड़ो कोन पैदा थियो आहे। सुभान अल्लाह। मुझे महबूब जो हलन निरालो, मुझे महबूब जो दिसण निरालो, मदीने वारे साईं जो गाल्हाइण बेमिसाल, महबूब मुस्तफा करीम जो हलन बेमिसाल, महबूब मुस्तफा जा अखलाक बेमिसाल, महबूब जा खसाइस बेमिसाल, मुस्तफा जा शमाइल बेमिसाल, मुझे महबूब जो चेहरो बेमिसाल, महबूब जा हथ बेमिसाल, मुस्तफा जो सीनो बेमिसाल, लजपाल नबी जो जिस्म बेमिसाल, महबूब जो हिल्म बेमिसाल, मदीने वारे जो इल्म बेमिसाल, महबूब पान बेमिसाल, महबूब जा आशिक बेमिसाल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, हरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाँ बड़ा रोशनी के कुछ नजर था चन मानो किथे बिठाए सभी जो सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो महबूब वरफअना लक ज़िक्रक, तुझी इज्जत खे, तुझी रिफ़अत खे, तुझे जिक्र खे, तुझे मान खे, तुझे मर्तबे खे, तुझे शान खे, तुझे मान खे, तुझे शौकत खे, तुझे शमाइल खे, तुझे खसाइस खे, ओ महबूब तुझे जमालात खे, तुझे कमालात खे, तुझे हुस्न खे, मां अल्लाह पान बेमिसाल बाकमाल ऐं इज्जतुन वारो बनायो आहे। वरी जो सुभान अल्लाह। को नजीउल्लाह बनजी आयो, को सफीउल्लाह बनजी आयो, को खलीलुल्लाह बनजी आयो, ओ महबूब को ज़बीहुल्लाह बनजी आयो, को कलिमतुल्लाह बनजी आयो, को रूहुल्लाह बनजी आयो, मां अल्लाह तो के हबीबुल्लाह बनाए मोकलियो आहे। सुभान अल्लाह। जड़े महबूब आया अल्लाह जगन के रोशन करे दिखारियो, रब कायनात के मुनव्वर करे दिखारियो, मदीने वारे साईं जे अचण सा दुखन जा वारन जा दुख लही विया, साइलन जा सवाल पूरा थी विया, कर्जी हुया कर्ज लही विया, वण जेके सुकल हुया कदे सावा न थिया, महबूब जा कदम पौण सा सुका वण सावा थी विया। सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए महबूब तोखे हिते बेमिसाल बनायुम, तोखे आखिरत में बेमिसाल बनायुम, तोखे जन्नत में भी आला मकाम अता फरमायुम। जेके महबूब तोखे पान जड़ो चवन था, तनखे कल ना है, तनखे खबर ना है, तनखे फहम ना है, तनखे इदराक ना है, तनखे समझ ना है, तनखे सोच ना है, मां अल्लाह तो ऐलान कया असा यबअसक रब्बुक मकाम महमूदा, तोखे एड़ो मकाम दींदुस जो को तारीफ कयल हुंदो, जेको सजी दुनिया में नुमाया हुंदो, कायनात वारा हेठ हुंदा, तू अन्या मथे आला अरफा बनजी। सुभान अल्लाह। ये आशिक चा खूब चयो आ, मैं लब के ले आवा किथों सोहना तेरे नाल दा, मैं लब के ले आवा किथों सोहना तेरे नाल दा, दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा, दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा, मुख चंद बदर शाशानी मथे चमके लाट नूरानी, मुख चंद बदर शाशानी मथे चमके लाट नूरानी, काली जुल्फ ते अख मस्तानी, जेके बीठा है से सुभान अल्लाह जो केड़ो केड़ो कस तो लगे सुभान अल्लाह चवंदे।
मुख चंद बदर शाशानीए मथे चमके लाट नूरानीए काली जुल्फ ते अख मस्तानीए एहो सोने मेरे दी शानीए मैं लब के ले आवा किथों सोहना तेरे नाल दा दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा आका दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा मैं लब के ले आवा किथों सोना तेरे नाल दा दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा आखो दुनिया ते आया कोई तेरी ना मिसाल दा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने वाले साईं जी मां 100 खसलतूं ऐं खसाइस ॾिसी आयो आहियां 100 खसाइस ॿुधंदो महबूब जा 100 पूरियूं ख़ुसूसियतूं महबूब जो बयान कंदुसि 4 बजे ताईं न फजर ताईं अल्लाह ताला बयान कयो ओ मुझा महबूब तोखे एडी इज्जत वारो बनायो अथम जो तुझे ला मु नबियन का वायदा वरता त ए नबियो ए रसूलो जने मुझो महबूब अचे मुझो लजपाल नबी अचे त तव्हां नबी अब मुझे महबूब जा गुलाम बणबो। आदम अलैहिस्सलाम का वठी ईसा रूहुल्लाह ताईं हर नबी आयो हर रसूल आयो मदीने वारे साईं जी सिफत बयान कंदो वियो वाखाण बयान कंदो वियो। इब्राहिम खलील दुआ पियो घुरे मौला ए मुझा करीम रब मुहम्मद मुस्तफा जेको तुंहिंजो महबूब आहे ते नबीअ खे मुंहिंजे खानदान मां पैदा फरमा। वरी जो सुभान अल्लाह हबीबन करीमन के काजी आयात तो फरमाए कान इंद अहलिल किताब साबिकत इल्मुन तामुम बिही हबीबन करीमन के अल्लाह ताला अग्न उम्मतुन जो गुज़रियल ज़मानन जो भी इल्म अता फरमायो आ। 100 किताबन वारन मुफस्सिरन मुहक्किकन ए 100 हकीकतूं बयान कयूं आहिन। हिकड़ो चवे तो हुवा अव्वलुल मुस्लिमीन मदीने वारो साईं पहिरियों पहिरियों नबी आहे पहिरियों पहिरियों इंसान आहे जे अल्लाह जी वहदानियत ते ईमान आंदो हुयो। जॾहिं अल्लाह ताला बयान कयो रब्बे कायनात फरमायो त मां तव्हां जो रब आहियां कि न अल्लाह ताला रूहन खे जमा कंदे फरमायो ए कायनात वारो ए दुनिया वारो ए कायनात वारो ॿुधायो मां तव्हां जो रब आहियां कि न जॾहिं बला जो नारो पूरी दुनिया वारनि हयो हुयो हबीबन फरमायो सभ खां पहिरियां मूं मुहम्मद मुस्तफा चयो मुंहिंजा मौला तूं जो रब आहे। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीबन करीमन फरमायो हजरते सैयदना अल्लामा इब्ने कसीर तो फरमाए ही अब महबूबन जी सिफत आए जो हुआ खातिमुल अंबिया वल मुरसलीन मदीने जो ताजदार नबियन जे इख्तिताम ते अचण वारो आ खातमुन नबियीन आहे। सुभान अल्लाह अल्लामा कुर्तबी तो फरमाए हुआ औला बिल अंबिया मिन उम्महिम नबियन खे मदीने वारो साईं उन्हनि जी उम्मतन का वधीक वेझो हुयो।
वधीक प्यारो हुयो। अल्लामा कुर्तबी तो लिखे हुआ औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। कुरान मजीद फरमायो आ त मदीने वारो साईं मोमिनन के उन्हनि जी जानियुनि खां वधीक प्यारो आहे। सुभान अल्लाह। व अज़वाजुहु उम्मातुहुम। नबी जूं माए नबी जूं घर वारियूं उम्मते मुहम्मदिया जे लाइ उन्हनि जूं मायरूं बनायो आहे। अल्लामा इब्ने कसीर तो फरमाए कौनुहु मिन्नतन यमतनुल्लाहु बिहा अला इबादिही। मदीने वारो साईं अल्लाह ताला मोमिनन ते एहसान बनाए मोकलियो आहे। मदीने वारो एहसान बंजी आयो, थोरो बंजी आयो मोमिनन जे मथा, ईमान वारन जे मथा, अल्लाह जे बानन जे मथा, रुगी मोमिनन जे ला न अला इबादिही। रब जे हर बाने ते मदीने वारो साईं अल्लाह जो थोरो बंजी आयो आ। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कौनुहु खैरतुल खल्के व सय्यिदु वुल्दे आदम। मदीने वारो साईं पूरी मखलूक में सब खां भलो इंसान बणजी आयो। अल्लाह ताला महबूब के आदम जे समूरे औलाद जो सरदार बनायो। मदीने वारो पूरी दुनिया जे इंसानन जे ला सरदार बणजी आयो आ। सुभान अल्लाह। नबियन जो सरदार मुस्तफा, रसूलन जो सरदार मुस्तफा, दुनिया जो सरदार मुस्तफा। जे केनशा वारा हन तन जो सरदार मोहम्मद अरबी। जे दादू वारा हन तन जो अगवान मुस्तफा। जे सिंध वारा हन तन जो रहबर मुस्तफा। जे पाकिस्तान जा हन तन जो कायद मुस्तफा। जे हे जहान ते जो कायद मुस्तफा। वो एशिया है या यूरोप, अमेरिका है या अफ्रीका, हर हिक जो सरदार मदीने वारो साईं बणजी आयो आ। हिते त सरदार मुस्तफा है, हिते त अगवान मुस्तफा है। पर क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं अल्लाह जो कुरान तो फरमाए यौम यफिरुल मरउ मिन अखीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनीह। जंहिं ॾिहाड़े ते भाउ भाउ खां जुदा थी वेंदो, यार यार खां जुदा थी वेंदो, साथी साथी खां जुदा थी वेंदो, को कंहिंजो मददगार न हूंदो। उते बि सरदारनि जो सरदार तुंहिंजो मुंहिंजो हबीब मुहम्मद मुस्तफा करीम हूंदो। सुभान अल्लाह। छा खूब चेवा के आशिक मुझो सुनो यार हजारन में सरदार सुहे। सरदारन में मुझो सुनो यार हजारन में मुझो सुनो यार। हजारन में सरदार सुहे। सरदारन में मुझो सुनो यार। मिली यूसुफ के हुई हिकड़ी जरी ॾिस कीअं नज़ली का थी वई चरी। ओ थियो मस्त मजनू ओ छा ते वरी फड़फोट पई इश्क बारन में मुझो सुनो यार। हजारन में मुझो सुनो यार। हजारन में सरदार सुहे। सरदारन में मुझो सुनो यार। सुभान अल्लाह। हबीबन करीमन के फरमायो अल्लाह ताला हुआ रहमतुल लिल आलमीन। हुसैन याकूब इमाम तो फरमाए मदीने वारे की जी इहा ब खसाइस में जाए महबूब जी इहा ब सिफत है जो मदीने वारो जहानन जेला रहमतुल लिल आलमीन बणजी आयो आ। गोठ
ॻोठ जे लाइ न, कंहिं शहर जे लाइ न, कंहिं ख़िते जे लाइ न, कंहिं इलाइक़े जे लाइ न, कंहिं मखसूस तबके जे लाइ न, कंहिं हिकिड़े इलाइक़े जे लाइ न, मदीने वारो समूरी दुनिया जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। वरी जो सुभान अल्लाह। अब समझो था कि न कोन था समझो? मदीने वारो साईं पूरी दुनिया जे लाइ रहमत बणिजी आयो। दहशतगर्दी सेखारण न आयो। मदीने वारो साईं कंहिंखे मारण सेखारण न आयो। रजपाल नबी कंहिंजो रत वहाण जे लाइ न आयो। महबूब आया त अमुन बणिजी आया। अल्लाह जे तरफां मदीने वारो ताजदार आयो त रहमत बणिजी आयो, बरकत बणिजी आयो। जो काज़ी अयाज़ तो फरमाए जो मदीने वारो साईं लिल मुमिनीन रहमतुन बिल हिदायत, मोमिनन जे लाइ इहा रहमत आ जो मदीने वारे ताजदार मोमिनन खे हिदायत वारो बनायो। पर जेके मुनाफिक आहिनि महबूब खे पाण जहिड़ो चवनि, महबूब जे शान जो इनकार कनि, कलमो भरनि, वरी बि महबूब खे न मञनि, ईमान आणनि, वरी बि मदीने वारे खे न मञनि। पर काज़ी अयाज़ जो फरमाए मदीने वारो ताजदार उन्हनि जे लाइ बि रहमत बणिजी आयो आहे। बिल अमान वल क़त्ल हबीब किबरिया मुनाफिकन जे लाइ अमन बणियो जो उन्हनि खे क़त्ल न कयो वेंदो। अगरचे महबूब जा मुखालिफ आहिनि, अगरचे महबूब जा दुश्मन आहिनि, अगरचे मदीने वारे ताजदार जे शान में घटि वधि था ॻाल्हाइनि, अल्लाह जे हबीब फरमायो मुंहिंजा दुश्मन आहिनि। अल्लाह क़यामत में पाणे बदिलो ॾींदो। तव्हांखे का ज़रूरत न आहे जो उन्हनि जो रत वहायो, उन्हनि खे मारियो, उन्हनि जो क़त्ल कयो। मां मुस्तफा करीम मुनाफिकन जे लाइ बि अमुन बणिजी आयो आहियां। रहमतुन लिल काफिरीन बेताखीरिल अज़ाब, मदीने वारे के अल्लाह ताला काफरन जे लाइ बि रहमत बनायो। हिंदू हुजे या सिख हुजे, जैन हुजे या बुद्ध हुजे, ईसाई हुजे या क्रिश्चियन या यहूदी हुजे, कहिड़े बि मजहब वारो आ, कहिड़े बि मजहब सां ताल्लुक थो रखे, मदीने वारे साईं फरमायो मां हर हिक जे लाइ अल्लाह जी रहमत बणिजी आयो आहियां। कंहिं सेखारियो आहे दहशतगर्दी? कंहिं सेखारी आहे? मदीने वारे साईं सेखारी आहे। अरे अहिड़नि इंसाननि ते मुस्तफा करीम लानत फरमाई आहे। मदीने वारे ताजदार उन्हनि जे लाइ वईद बयान कई आहे जेके मुसलमाननि जो या गैर मुस्लिम जो नाहक रत वहाइनि, मुसलमाननि खे इंसाननि खे क़त्ल कनि, मारनि, उन्हनि खे क़त्ल कयो वञे, रत वहायो वञे। मदीने वारे साईं फरमायो मां उन्हनि ते लानत फरमाई आहे। हबीब किबरिया हिकिड़े ॾिहाड़े बैतुल्लाह शरीफ में बीठा आहिनि। हबीबन फरमायो ओ काबा, ए काबा हे मुस्तफा जी तालीम आ। करपुरनाथन शाह वारो आए दी नवा फितना था निकरन पिया। दाढ़ी ॾिसी ऐं साईं मुंहिंजा पटको ॾिसी, निमाज़ूं ॾिसी चओ था त माण्हू बसि इहे ई सिधी राह ते आहिनि, ख़ाली माण्हुनि खे मारनि पिया। सिधी राह मुसलमाननि जो रत वहाइनि, इहा सिधी राह आहे। क़त्ल कनि, इहा सिधी राह आहे, हरगिज़ न। हबीबन करीमन फरमायो ओ काबा अगरचे तूं अल्लाह जो बैत आहीं, अल्लाह जो घर आहीं, पर काबा मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे तो काबे खां वधीक अल्लाह खे मोमिन बाने जी जान वधीक प्यारी आहे। समझो था कि न कोन था समझो? सुभान अल्लाह। काबे के मुस्तफा करीम फरमायो जे काबे के तू तवाफ कंदो ही, जे काबे रे तू मुंह करे नमाज पढ़ंदो ही, जे काबे के तू सजदा कंदो ही, जे काबे के जिहत बनाए, सिमत बनाए, तू सजदा दींदो ही, मदीने वारो तो फरमाए मोमिन जी जान अल्लाह के इन काबे का वधीक प्यारी आहे। जी मुंहिंजा साईं जी के रत वहाइण सेखारियो?
अज इन भरे मजमूए में मां एक अहले सुन्नत व जमात जे रुकन होने की हैसियत से तवा सबनी के बुधाया जो जेके दहशतगर्दी था कन जेके मुसलमानन जो या इंसानन जो रद्द था वहाइन उए ईमान का बाहर आइन असा मोमिनन जो सुन्नियन जो उनन सा को ताल्लुक कोने को हथ मथे खणी चो ऐलान कयो कबूल या गाल असा के उनन जो असा सा उनन जो को ताल्लुक कोने को वो दाइश जी सूरत हो जे या तालिबान जी सूरत हो जे अल कायदा या जिलालत जी सूरत हो जे इनन मा सुन्नी बेजार हन कल्ब बेजार हन अजब बेजार हन इंशाअल्लाह अहले सुन्नत व जमात इस्लाम जबारा हन ए मोमिन मुसलमान अमन परस्ता हन ए इस्लाम अमन ए सलामती जो दीन बन जी आयो वरी जो सुभान अल्लाह इस्लाम जो नालो ही सलामती आहे छा है नालो सलामती है इस्लाम मना सलामती वारो मजहब सलामती वारो दीन बाबा समझण जी गाल है ना तो इस्लाम सिखारियो ही दीन आहे सलामती आहे अमन आहे तो हर गुरु इस्लाम के जो इस्लाम दहशतगर्दी जो मजहब है इस्लाम दहशतगर्दी वारो मजहब है इस्लाम दहशतगर्दी तो सिखारे जडे इस्लाम में या शे शामिल ही कोने का तो पो तवा उनके दहशतगर्दी छा जिला था आहे कि न गलत हो चमा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह मदीने वाले साईं फरमायो इन्नी लम उबअस लआनन व इन्नमा बुइस्तु रहमतन मदीने वालो तो फरमाए मुखे अल्लाह ताला बददुआ दींदड़ बनाए न मोकलियो आ पारा तो दींदड़ बनाए न मोकलियो आ बुइस्तु रहमतन मुखे अल्लाह ताला रहमत बनाए मबूस कयो आहे सुभान अल्लाह अॻियूं उम्मतूं हुयूं अॻियां नबी हुया क़ुरान मजीद पढ़ो त ॿियनि नबियनि ॿियनि उम्मतुनि कीअं दुआऊं कयूं पंहिंजी उम्मत जे लाइ छा कयो ऐं मुस्तफ़ा करीम कीअं रहमत बणिया आत तोखे क़ुरान मां ॿुधायां हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम आहे अल्लाह फरमायो फकज़्ज़बूहु फअंजयनाहु वल्लज़ीन मअहू फिल फुल्के वअग़रक़नल लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना इन्नहुम कानू कौमन अमीन हबीबन करीमन के अल्लाह फरमायो त मूसा नूह अलैहिस्सलाम जी कौम इनकार कयो अल्लाह तो फरमाए मु निजात दिनी नूह के ऐं उन जी कौम के बाकी जेके कौम वारा हुया तन के हलाक कयो वियो बर्बाद कयो वियो जेके बेड़ी में सवार थिया नूह सां गॾु बेड़ी में चढ़िया निजात वारा बणजी विया बाकी बर्बाद थी विया इन जे लाइ जो अंधी कौम हुई अल्लाह जा हुक्म न मञंदी हुई नूह अलैहिस्सलाम उम्मत जे लाइ दुआ बि न घुरी आ वरी हूद जी कौम आई अल्लाह फरमायो फअंजयनाहु वल्लज़ीन मअहू अल्लाह तो फरमाए असां निजात ॾिनी हूद खे ऐं उन सां गॾु जेके हिन बिरहमतिन मिन्ना असां वटां वॾी रहमत जे ज़रिए वक़तअना दाबिरल लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना ऐं जन इनकार कयो असांजी आयतुनि जो उन्हनि खे हलाक कयो वियो बर्बाद कयो वियो छो त उहा मुनकिर क़ौम हुई हूद जी क़ौम तबाह थी वई हज़रत सालेह जी क़ौम अल्लाह तो फरमाए अखज़तहुम रिजफतो फअस्बहू फी दराहिम जासिमीन या सालेह जी कौम आहे जेके सुबह जो सुतल हुया घरन में जिलजिले अचे पकड़ियो उन्हनि के जिलजिले में हलाक थी विया बर्बाद थी विया सिवाय सालेह अलैहिस्सलाम जे उन जी कौम जे बाकी के हलाक कयो वियो लूत जी कौम अल्लाह तो फरमाए फअंजयनाहु व अहलहु इल्ला इम्रअतहु कानत मिनल
गाबिरीन। अल्लाह ताला हजरत लूत के निजात दिनी। अल्लाह तो फरमाए असां निजात दिनी ऐं उन जे घर वारनि खे निजात दिनी सिवाय उन जी ज़ाल जे बेफरमानी कई उन खे हलाक कयो वियो, उन जी कौम खे बर्बाद कयो वियो। मूसा जी कौम जे लाइ रब फरमायो इन्हनि हुक्म न मञो, इन्हनि ते मींहं वसाया विया, पत्थरनि जा मींहं, उन्हनि जूं सूरतूं तब्दील कयूं वियूं। ईसा रूहुल्लाह जी कौम, रब फरमायो इन कौम खे मां अल्लाह ताला अहिड़ो अज़ाब कयो जहिड़ो कंहिं कौम खे न ॾिनो आ। हर नबी जो ज़िक्र फरमायो, नालो वठी रब फरमायो इन्हनि जी कौम खे अज़ाब कयो। पर जॾहिं वारो आयो तुंहिंजे मुंहिंजे महबूब जो, नंबर आयो तुंहिंजे मुंहिंजे मदीने वारे जो, अल्लाह फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। ओ मुंहिंजा महबूब कीअं तुंहिंजी उम्मत खे अज़ाब कयां जो अंत फीहिम तूं इन्हनि में रही थो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब समझो था कि न कोन था समझो? रब फरमायो ओ मुंहिंजा महबूब तोखे ॾिसी मुंहिंजा आयल अज़ाब टरी था वञनि, तुंहिंजे करे मुंहिंजा आयल अज़ाब मोकिलाए था वञनि। गुनाह कनि, ज़िना तुंहिंजी उम्मत करे, व्याज तुंहिंजी उम्मत वठे, बेहयाई तुंहिंजी उम्मत करे, बदकिरदारी तुंहिंजी उम्मत करे, पर मुंहिंजा महबूब तुंहिंजे करे, तो हबीब जे करे, तो मुस्तफ़ा जे करे मुंहिंजा आयल अज़ाब वापस वरी था वञनि। सुभान अल्लाह। आहिनि एहसान मुस्तफ़ा जा के न कोन्हनि के? लतीफ़ सुणे फरमायो थोरा न थोरा मुते मारूअन जा थर में वारी जेतरी तिहां भी घणेरा भलायूं ऐं फेरा ऐं तकणिया गणी जस केतरा। वाह लतीफ़ तुंहिंजो फ़लसफ़ो चए थो वारी जा ज़र्रा थर में थर ॾिठो आहे तव्हां? जन ॾिठो आहे तन खे ख़बर आहे मां ॾिसी आयो आहियां। ओ समुंड जे किनारे गांदो हले बाहुलपुर ज़िले ताईं यको थरी थर्रा वारी जा ज़र्रा भिटूं वारी हर जगह ते मौजूद आहे। लतीफ़ सुनो तो फरमाए जेतरा भिटुन में थर में वारी जा ज़र्रा आहिनि इन खां वधीक मुस्तफ़ा करीम जा असां ते एहसान आहे। समझो था कि न कोन था समझो? इब्राहिम अलैहिस्सलाम हजरत सैयदना अब्दुल्ला बिन अमर बिन आस तो फरमाए हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी रब्बे इन्नहुन्न अदलल्न कसीरम मिनन नास फमन तबअनी फइन्नहु मिन्नी। ए मुंहिंजा मौला खलीलुल्लाह जी दुआ है, ए मुंहिंजा करीम रब मुंहिंजी उम्मत गुमराह थी वई, जेके गुमराह थी विया से मुंहिंजा न आहिनि। जद मुंहिंजी पैरवी कया उहे मुंहिंजा आहिनि, उहे मूं मंझा आहिनि, उन्हनि ते अज़ाब न कजांइ। बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे, ॿी सॼी दुनिया आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे, अज़ाब करी न करी तुंहिंजो अल्लाह आहीं, वहदहू ला शरीक रब आहीं, तुंहिंजी मर्ज़ी आहे भली अज़ाब कर। हे हज़रत ईसा रूहुल्लाह दुआ थो घुरे इन तुअज़्ज़िबहुम फइन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम फइन्नक अंतल अज़ीज़ुल हकीम। मुंहिंजा मौला ये तुंहिंजा बाना अथई, ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजा बाना आहिनि, मर्ज़ी आहे तुंहिंजी। ओ मुंहिंजा मौला तुंहिंजी मर्ज़ी आहे, वणई अज़ाब कर वणई माफ़ी ॾीन, तुंहिंजा बाना आहिनि, तुंहिंजी तुंहिंजा पैदा कयल आहिनि, तुंहिंजी मर्ज़ी आहे भली अज़ाब करीन भली माफ़ी ॾीन। पर वाह वाह शान मुस्तफ़ा करीम जो।
मूसा कलीमुल्लाह हुयो जदे कारून के बददुआ ॾिनई ये ज़मीन में हलाक पियो थे दबजण लॻो आ पेरन ताईं ज़मीन में वियो गौर कयई त हाणे मूं ते अज़ाब आयो आ रड़ कयई ओ मूसा अल्लाह जे वास्ते माफ़ी दे रब खां माफ़ी वठरा मूसा कलीमुल्लाह जलाली नबी चई भली हलाक थी भली बर्बाद थी गोदन ताईं ज़मीन में वियो वरी रड़ कयई ओ मूसा मेहरबानी कर माफ़ी वठराए दे मूसा चयुसि भली दबजी वञ माफ़ी कोन ॾींदो माए वरी इल्तिजा कयई ओ मूसा खुदा जे वास्ते माफ़ी दे हत्ता के ज़मीन में पूरो दबजी वियो मूसा कलीम माफ़ी न ॾिनी आ अल्लाह ताला ॾोरा पो ॾिनुसि जॾहिं उहो ज़मीन में हलियो वियो काफ़िर आ मुशरिक आ रब चयुसि ओ मूसा मुंहिंजे बाने तोखां माफ़ी पे वरती मुझे बाने के छो माफ न कयुई ए मूसा न तो पालिया न तो खाराया न तो प्यारिया तोखे केड़ी खबर मुझा बाना मुखे केड़ा प्यारा आहिनि ओ मूसा तोखे केड़ी कल त मुझा बाना भली गदला आहिनि गुनहगार आहिनि मुंहिंजी बेफरमानी करण वारा आहिनि पर ओ मूसा मुखे मुझा बाना ॾाढा प्यारा आहिनि मूसा कलीमुल्लाह हुयो पर हजरत हबीब किबरिया रऊफ रहीम नबी जडे हिजरत करे मदीने पाक पिया वञन सुराका नाले हिकड़ो पहलवान बहादुर अबू जेल चयो जेको महबूब के शहीद करे अचे या जेरो पकड़े अचे 100 उठन जो इनाम दींदुस ए सुराका पोया लगो आ हबीबन जे वेझो आयो सुराका जडे करीब थो अचे जमीन में दबजण लगो आ घोड़े सूधो जमीन में अंदर वञण लगो आ समझई त अज़ाब नाज़िल थियो रड़ के या रसूल अल्लाह ओ मुझा महबूब माफी जो हबीबन फरमायो सुराका वञ माफी ॾिनी माए सुभान अल्लाह वरी बीहर करीब आयो आ वरी जॾहिं ॿाहिर निकतो वरी तलवार सही कयई वरी ज़मीन में दबजण लॻो वरी ज़मीन में दबजण लॻो वरी माफ़ी वरतई मुंहिंजे महबूब फरमायो सुराका वञ माफ़ी ॾिनी माए वरी निकतो वरी महबूब ते तलवार सिधी कयई वरी ज़मीन में दबजण लॻो आ त रड़ कयई ओ मुंहिंजा महबूब माफ़ी ॾियो टियों भेरो बि महबूब फरमायो सुराका ओ सुराका छो मुझे पोयां लगो आई मां त तोखे पंहिंजे गुलामन में ॾिसी रहियो आहियां सुभान अल्लाह ओ सुराका तुझी बाहुन में केसर जा किसरा जा कंगण ॾिसी रहियो आहियां ओ सुराका तू त मुझे गुलामन में शुमार थींदे वञ वापस मोटी तू मुखे कोन क़त्ल करे सघंदे मूं तोखे माफ़ी ॾिनी माफ़ी ॾिनी माफ़ी सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह जॾहिं फतेह मक्का वारे ॾींहुं फतेह मक्का वारे ॾींहुं मुंहिंजा महबूब अचनि पिया जे चाहिनि हा त मक्के वारनि खे हलाक कराए छॾनि हा बर्बाद कराए छॾनि हा 1.25 लख असाबी महबूब सां गॾु हुया ओ महबूब करीम खे इल्ज़ाम तराशी करण वारो महबूब जी रहमत जे मथां आंगुर खणण वारो कन खोले ॿुधो जे महबूब चाहिनि हा त फतेह मक्का वारे ॾींहुं अबू जेल खे कराए छॾनि हा ख़त्म कराए छॾनि हा पंहिंजे दुश्मननि खे बर्बाद कराए छॾनि हा पर फतेह मक्का वारे ॾींहुं जेॾी महिल महबूब ॾाची मुबारक ते सवार थी अंदर शहर में दाख़िल पिया थियनि अॻिन दौर में फातिह ईंदा हुया वक़्त जा जर्नील ईंदा हुया दबदबे सां ईंदा हुया कंध वॾाई में तकब्बुर में ऊचो करे ईंदा हुया माण्हुनि खे दुश्मननि जूं लेनूं लॻंदियूं हुयूं उन्हनि खे क़त्ल कयो वेंदो हुयो तारीख़ पढ़ो तारीख़ जा फ़र्क़ वरायो किसरा जी जंग लगंदी हुई कैसर जी जंग लगंदी हुई अरबन जूं जंगूं लगंदियूं हुयूं उन्हनि जो आलम छा हुयो उन्हनि जो सुलूक दुश्मननि सां कहिड़ो हुयो तन कहिड़ो सुलूक पंहिंजे दुश्मननि सां कयो हुयो पर हे महबूब मुस्तफ़ा है जेको रहमतन लिल आलमीन बणजी आयो आ मक्के पाक में दाखिल पिया थियनि
महबूबन जो कंध झुकियल हत्ता के महबूब करीम जो मथो मुबारक उठ जे थूहे के लगे पियो एडो आजिज़ी सा न्याज सा निवड़त सा मक्के में दाखिल थिया दुश्मनन समझो ये लाइन लगायो बीठा हुया अबू सुफियान बीठल हुयो वड्डो दुश्मन हुयो सभई लाइन लगायो बीठा हुया हबीबन फरमायो ए मुझा दुश्मनो बुधायो मुंह में केड़ी उम्मीद रखो था त सभनी एक ज़बान थी चयो ओ मोहम्मद मुस्तफा तुम्हें चंगाई जी उम्मीद रखियो बीठा आहियूं सुभान अल्लाह हबीबन फरमायो वञो अॼु सभिनी के मुंह माफ़ी ॾिनी आहे मुतलक माफ़ी जो ऐलान कयो आहे वरी जो सुभान अल्लाह तोखे न कोरगी शहर मां वाट वींदे पासो हणी वञे आहे कि न ग़लत थो चवां छा करे पासो पासो हणी बंदूक कड़ी वेही रही इते खैरपुर नाथन शाह जी हिकिड़े कंहिं दोस्त मूंखे ॻाल्हि ॿुधाई के वक़्त में कबूतर ते माण्हू खे मारियो कबूतर ते माण्हू खे मारियो ऐं सेवण शरीफ में गुज़रियल साल जी ॻाल्हि आहे हे जेको मेलो थियो न उन खां मथे मेले ते 10 रुपयनि ते होटल जे ॿार वारे खे क़त्ल करे छॾियो 10 रुपयनि जे करे शर्म ना है हया ना है ईमानदारी ना है को अल्लाह जो डप ना है को रब जो खौफ ना है तू अज झेड़ो तो कर फसादन जे पोया मुसलमानन के अजियत पहुचाई पराओ शरण प्लाट खाली पियो हो जाते कब्जो करे वेही रहंदो बे के जो रुपयो पियो होजे कर्ज वठी विंदो तो वरी मर्ज चढ़ी विंदो वापस कोन नींदो एदा जुल्म जा कम कयो वेठो ही जो गरीबन जा हक खायो वेठो ही जो बेहयाई जी बाजार गरम कयो वेठो ही जो तोके मरणो ना है तोके कब्र में ना है वणो छा तोके मरणो ना है अल्लाह जी कोर्ट में पेश ना है थियणो याद रखो अल्लाह जी दरबार में देर आहे अंधेर कोने का जे रब जी कहारी कोर्ट में पेश थींदे व मन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा व मन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा वारी जे ज़र्रे जेतरो चंगाई जो कम कयई उन जो अजूरो मिलंदुई पर वारी जे ज़र्रे जेतरो पुछड़ाई जो कम कयई जुल्म जो कम कयुई तो उन जी तोखे सजा ॾिनी माफ़ी ॾियण सिखो खैरपुर नाथन शाह वारो माफ़ी ॾियण सिखो रहमत बणजण सिखो अज़ाब न बणजो मुसलमानन जे मथा अज़ियतनाक न बणजो रहमतन जा ककर खोलियो मिठा मिठा बोल बोलियो छा ख्याल आहे तव्हांजो कदुरदान थियो जिंदगी पुट थोरनि ॾींहंनि जी आहे वरी कब्र में वञी पवंदासीं जेका हयाती आहे सा मोहब्बत में गुज़रे तो मज़ो आहे न हाँ समझो था कि न कोन था समझो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह बड़े आवाज से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या हाणे अची थका आयो मुझे ख्याल में अञा तो 45-50 मिनट थिया आहिनि अञा हिकिड़ो कलाक अञा वहंदुसि मां अग में अर्ज कयो तो 6 जलसा 5 करे आयो आहियां तव्हां त घरां उथी अची वेठा आहियो अञा सुस्ती था ॾेखारियो सुभान अल्लाह ओ नबियन जी गाल पे कयुम ईसा रूहुल्लाह दुआ घुरी मौला भली अजाब कर तुंजी मर्जी आ नूह नजीउल्लाह बददुआ दिनी मूसा कलीम बददुआ दिनी हर नबी बददुआ दिनी पर मदीने वाले साईं जो वारो आयो हजरत इब्ने अमर बिन आस तो चवे त हबीबे किबरिया फरमायो त मुंह डिठो फरफ यदे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब हथ मथे खया रोई चवन था मौला उम्मती 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 उम्मती
ए मुझा मौला मुझी उम्मत बख्शे दे तनखे अजाब न कजा हबीबे किबरिया रुन्ना त जिब्रील अमीन के रब मोकलियो इज़हब इला मुहम्मदिन व रब्बुक अअलमु फसलहु मा युबकीक ओ मुझा महबूब छोर नो आई छाला रुनो आई मां अल्लाह के खबर रा घुर जको घुर दे तो के अता कंदुस हबीबन करीमन अर्ज कयो तफ अताहु जिब्रील फसअलहु जिब्रील जे पुछा कई महबूबन करीमन चयोस त वञ जिब्रील मुझे रब के चो मुझो अल्लाह जाने थो जिब्रील आयो उन जे पुछा कई त खुदा महबूब छा खपई अल्लाह जो चवे ए उम्मत जो मामलो ऐं मदीने वारे साईं जो मामलो अल्लाह सां हुयो रब चयो जिब्रील वञ वापस तू विच में न पओ तुझी का जरूरत ना है मुझे अल्लाह के सब खबर आ मुझो रब सब जाने तो त फौरन जिब्रील मथे वियो रब फरमायो जिब्रील वञ इज़हब इला मुहम्मदिन फकुल इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसूक ओ मुझा महबूब तुझी उम्मत जे बारे में तोखे राज़ी कंदासी तोखे मायूस न कंदासी तोखे माफी जा ऐलान कराए दींदुस हबीबन करीमन फरमाया पो मुंजी उम्मत जो अध जन्नत में दाखिल कयो वेंदो पूरो अध हबीबन फरमायो तेसीमा अल्लाह का राजी न थिंदुसी आयत जडे नाज़िल थी दुहा सूरत जी वल सौफ युतीक रब्बुक फतरदा ओ महबूब एतरो अता कंदो साए एतरो दींदो साए एतरी इनायत कंदो साए जो तू राजी थी विंदे जे में तुझी रजा हुंदी मां अल्लाह उन में राजी हुंदुस हबीबन के अर्ज कयो वियो या रसूल अल्लाह तवा रब का कदे राजी थींदो कीअं राजी थींदो हबीबन फरमायो मुझी उम्मत जो जैसी हिकड़ो भी फर्द जहन्नुम में हुंदो मां राजी को न थींदुस आखिरी मानू भी जहन्नुम मां कढाए पाण सां गॾाए जन्नत में वठी वेंदुस वरी जो सुभान अल्लाह वाह मुझा महबूब तुझो शान नबी इंदा रसूल इंदा यौमुल क़यामत में अचे अर्ज कंदा बुखारी मुस्लिम जी रिवायत अर्ज कंदा या रसूल अल्लाह नाराज़ा जे रब के राजी कंदो त तव्हां महबूब कंदो हबीबन फरमायो अना खतीबुहुम इज़ा अनसितु जने दुनिया चुप हुंदी अल्लाह सा मां गलाइंदुस अना मुबश्शिरुहुम इज़ा यइसु जने दुनिया वारा मायूस थी विंदा मां तन के खुशखबरी जन्नत जी दींदुस इन करामतन फी यदी व मफातिहल जन्नत फी यदी जन्नत जो चाबियूं मुझे हथ में हुंदियूं इज्जतूं अल्लाह मुझे हथ में दींदो मुझी मर्जी आ जेके वणे उनके पाण सां गॾाए जन्नत में वठी वञा सुभान अल्लाह उम्मीद त आहे न उम्मीद आहे कि न कोने का हबीबन फरमायो त शिफाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुझी शिफात मुझी उम्मत जे वडन गुनाहन जे ला हुंदी नंढा नंढा गुनाह त अल्लाह ताला पांजी नवाज़िश सां बख्शे छड़ींदो अल्लाह पांजी मेहरबानी सां बख्शे छड़ींदो बाकी जेके वड्डा अज़ाब हुंदा जियां शिरक करण आहे जियां वालिदैन जी बेफरमानी आहे जियां कत्ल करण आहे अल्लाह ताला के अर्ज कंदुस मौला आहिन जेड़ा तेड़ा मुंजा उम्मती आहिन रब फरमाइंदो महबूब अजो को क़यामत जो दिहाड़ो मां तुझे मथा बादशाही जो ताज थो रखा सुभान अल्लाह हबीब किबरिया फरमायो अल्लाह जे अर्श जे भर में मां अचे पियंदुस पूरी दुनिया हेठ हुंदी को गाल्हाइंदो न अल्लाह सां मां गाल्हाइंदुस रब फरमाइंदो वञ महबूब तोखे इख्तियार ॾिनो अथम सुभान अल्लाह महबूब जी पेशानी चिमकंदी नूरी चेहरो चिमकंदो आशिक है केन शाह वारा महबूब में उम्मीद जी निगाह विझो वेठा हुंदा
यकीनन कामयाबी मिली वेंदी। सुभान अल्लाह। मुझे प्रिय जी पाक पेशानी ओ दुनिया जेते आमस्तानी मुझे प्रिय जी पाक पेशानी दुनिया जेते आमस्तानी सुहन जो सरदार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन ने जो दिलदार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखड़ियन ने जो थार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे अखिल जो ठार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथे ते ताज लोला की जे मथे ते ताज लोला ओ अर्श परी थो रब जो मुला की आहे बुराक जो सवार मुहम्मद आहे बुराक जो सवार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन ने जो दिलदार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे अखिल जो ठार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान नबी जो ना तू गाए सभई जो बिठायो सा चुप गयो बिठायो बाकी 10 मिनट बस कुरान नबी जो ना तू गाए शान नबी जो सबके बुधाए सुहन जो सरदार मुहम्मद मुझे मुर्शिद दिलबर साईं जो यार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिलियन ने जो दिलदार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे अखिल जो ठार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ए मथे जी ना तू न बुधाए न मुझे गल हो गई वेठो गया सुभान अल्लाह अञा मुके सुभाणे जलसा करना है न बे दी यको पूरो महीनो थी वियो आ सुभान अल्लाह 4 रातियां या 5 रातियां पाने घर रहियो तो यको मुसलसल जलसन में आहे तव्हां वेठा हो जो मुके इजाजत ॾिजो महिरबानी सुभान अल्लाह मुझा पिरी प्यारा एड़े महबूब सा मोहब्बत रखो लजपाल नबी सा चाहत रखो इन महबूब सा हुब रखो एड़े महबूब जो दर न विञायो एड़े हबीब सा परे न थियो महबूब जो दर न छॾियो हयाती उहा भली आ जेका एड़े हबीब सां मोहब्बत कंदे गुज़रंदी आ तू जिंदगी में गुनाह कंदो रहे खताऊं कंदो रहे बेहयाई बदकिरदारी जा कम कंदो रहे तोखे याद न रहियो महबूब जी मोहब्बत जो तोखे यादगीरो न रहियो लजपाल नबी जी इनायत जो लजपाल नबी जी मोहब्बत जो यादगीरो न रही हुई ओ मुझा दोस्त ओ मुझा भा जिंदगी बर्बाद न कर हयाती तबाह न कर जिंदगी उहा भली आ जेका मुस्तफा जी दिनल राह ते अमल कंदे गुजरंदी आहे कुरान
कुरान तो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना। अलबत्ता तहकीक मुझे महबूब जी जिंदगी में तव्हां जे ला जिंदगी गुजारण जो सोनो नमूनो आहे। इन महबूब जे मुताबिक जिंदगी गुजारियो दुख गम वेझो कोन ईंदव दुनिया आखिरत में कामयाब थी वेंदो। महबूब जो दर वठंदो कि न कोन वठंदो? हाँ वठंदो कि न कोन वठंदो? पुट महबूब जी मोहब्बत रखो, लजपाल पाल चाहत रखो, मदीने वाले साईं सां उल्फत रखो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सिवा ई का वाट न आहे। अज तू शराब पियंदो वती, अज तू व्याज वठंदो वती, अज तू नमाज न पढ़ी, अज तू नेकी जो कम न करी, याद रखो गुनाह अग में कंदो आहीं, तुझे ला अज़ाब पेरियां ही तैयार थी वेंदो आ। अल्लाह जे अज़ाब खां डुजो, रब जो खौफ रखो। अल्लाह के उहो बानो वणंदो आ जेको मदीने वारे जी सुन्नत ते अमल कंदो आहे। समझो था कि न कोन था समझो? हबीबन फरमायो जेको व्याज वठंदो आ, हेरे ध्यान ॾियो मुरे, जेको व्याज वठंदो आहे व्याज पो वठंदो आ, अव्वल उन जो अज़ाब कब्र में तैयार कयो वेंदो आ। हिकड़ो रुपयो व्याज जो खाए व्याजियो ज़ालिमो बेहयाओ थोड़ो खोर कयो, हिकड़ो रुपयो व्याज जो वठे। हबीबन करीमन फरमायो होडा बैतुल्लाह शरीफ जे अंदर पंजी सॼी माउ सां 70 दफ़ा ज़िना करे हिकड़ो रुपयो व्याज जो अञा वॾो गुनाह आहे। वाणियो 20 रुपया वठंदो, मुसलमान वरी 100 ते 100 वठंदो। खुदा जो खौफ कयो, कुछ कब्र में पवणो आहे, हराम पेट में विझे। हबीबन करीमन फरमायो रुपयो व्याज जो पेट में विझे गोया के जहन्नम जो टांडो पंजी बाह में पेट में भरे रहियो आहे। कुछ खुदा जो खौफ कयो। हबीबन करीमन फरमायो जेको शराब पींदो आ, शराब पीण महल शराबी शराब पीण महल ईमान खां बाहर निकरी वेंदो आ। शराब पीण वारो, शराब प्यारण वारो, शराब ठाहिण वारो, शराब वठण वारो, शराब सप्लाई करण वारो, साईं मुंहिंजा डीलिंग करण वारो, हबीबन फरमायो सभई इन गुनाह में बराबर जा शरीक आहिनि, सभिनी खे हिक जेतिरो अज़ाब कयो वेंदो। ज़ानी ज़िना कंदे, शराबी शराब पींदे मरी वञे, उन जो जनाज़ो नमाज पढ़ण बि जाइज़ कोन्हे को। अॼु माण्हू मश्करी था सम्झनि, दीन जी ॻाल्हियुनि खे मज़ाक था सम्झनि। हे मश्करी न आहे, हे मज़ाक न आहे। पुट कब्र में वञणो आहे, जेकॾहिं मञी नथो अॼु भली न मञ, अॼु भली कालर लोॾे हल, बाह लोॾे हल, ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं कब्र में वञी पवंदे। मदीने वारे साईं फरमायो रोज़ानो कब्र सॾींदी आ, पुकारींदी आ, ओ फिलाणा पुट फिलाणे जा याद रखजा, मां कब्र नांगुन बलाउन विछुन जो घर आया है, मां अंधेरी कोठड़ी आया है, पाण सां निजात जो सामान साले अमल खयो अचजा। हर एक इंसान के रोज़ानो सुबह जो शाम जो कब्र सॾींदी आ। तव्हां कब्र जो यादगीरो विसारे वेठा आहियो छा? बस इए लगा था वतू पिया जड़ो कर असांखे मरणो ही कोने को आहे कि न गलत तो चवा। एड़ो दुनिया जी मोहब्बत में महव थी वियासी, दुनिया जी उल्फत में महव थी वियासी जो अल्लाह जो यादगीरो ही कोन रहियो, पंहिंजे रब जो यादगीरो ही कोन रहियो, पंहिंजे अल्लाह जी याद ही कोन रही। अदा मुंहिंजा पिरी प्यारा उन रब जो दर वठो जेको मेहरबानी करण वारो आ, जेको इनायत करण वारो। उहो रब ॿुधायो मां कारून मरे पियो तॾहिं बि अल्लाह मूसा कलीम खे पंहिंजे नबीअ खे ॾोरापो ॾिनो, मूसा मुंहिंजो बानो हुयो, जहिड़ो तहिड़ो हुयो, मुंहिंजो बानो हुयो। पोइ अहिड़ो रब मेहरबानी करण वारो, इनायत करण वारो, तूं अहिड़े रब जो बेफरमान बणिजी बीठो आहीं। मुंहिंजा अदा बेफरमानी न कयो, बेहयाई जा कम छॾे ॾियो, सभु कुधा कम छॾे ॾियो, कम उहो करणो आहे जंहिंमें अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं। समझो था कि न कोन था समझो?
कम वो करणो आहे जंहिंमें अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थिए मुंहिंजा अदा मुंहिंजा प्री प्यारा ओ ॾिसो न संगत जो बि असर हूंदो आहे ज़िंदगी ते जहिड़ी संगत हूंदी हुन जो ओड़ो असर थींदो गुनाहगारनि सां गॾु वेंदो त गुनाह सिखंदो ज़ानी सां गॾु वेंदो ज़िना करणु सिखंदो शराबी सां गॾु वेंदो शराब पीअणु सिखंदो बेग़ैरत सां बि गॾु वेंदो बेग़ैरती सिखंदो पर अल्लाह वारनि सां गॾु वेंदो त अल्लाह वारा वरी अल्लाह अल्लाह करणु सेखारींदा आहिनि समझो था कि न कोन था समझो हिकिड़ो बुजुर्ग हुजे पाड़े में हिकिड़ो वाणियो रहंदो हुयुसि वाणी जे घर में हिकिड़ो तोतो हुयो तोतो तोते खे सेखारी तोता चओ राम 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 कंदो तोतो सुबुह जो सवेर उथी राम राम करे हिकिड़े ॾियारे उहो वाणियो के सफ़र ते पियो वञे तोतो खणी आयो बुज़ुर्ग जे घर बुज़ुर्ग मां वञा थो सफ़र ते महिरबानी करे तोतो पाण वटि रखजां कुझु ॾिहाड़ा पाण वटि रख त मां वापसि अचां पोइ तोतो ॾिजे अबा राज खाइनि था पिया तुंहिंजो तोतो बि खाईंदो पियो तोतो जो बिहारी सुबुह जो सवेर तोते उथी राम राम शुरू कई त बुज़ुर्ग फरमायसि तोता राम राम न कर चओ अल्लाह ताम चओ अल्लाह तोता चओ अल्लाह तोते का राम राम विसरी वही अल्लाह अल्लाह शुरू कई समझो था कि न कोन था समझो बुजुर्ग ज़ोरिया मसे तोते जो ईमान बदिलायो और जो पाकिस्तान सिंध जी असेंबली को बिल पास कयो ज़ोरिया मसे ईमान था मटायो ज़ोरिया मसे पिणे जी भाषा है ज़ोरिया मसे आहे कि न ग़लति थो चवां एड़ा नाजायज बिल न पास कयो मुसलमानन जे नरमी जो फायदो न वठो जंहिंजी मर्ज़ी आहे जेतिरी उमिरि में हुजे नंढो हुजे या वॾो हुजे मदीने वारे साईं जो दर वठे दरवाज़ा खुलिया पिया गवर्नमेंट वारनि खे मां गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे अहिड़ा कुधा कानून पास न कयो कानून उहो पास कयो पाकिस्तान ठहियो आहे इस्लाम जे नाले ते पिणे जे नाले ते कोन ठहियो आहे तुंहिंजे बाबे जे नाले ते कोन ठहियो आहे ज़रदारी जे नाले ते कोन ठहियो आहे पाकिस्तान ठहियो आहे मुसलमाननि जे नाले ते इस्लाम जे नाले ते पंहिंजो कारो मुंहुं करणो आहे त ॿियनि मुल्कनि में वञो तव्हांखे सपोर्ट कंदा उहे यहूदियुनि वटि वञी वञो ईसायुनि वटि वञी वेहो पाकिस्तान ठहियो आहे इस्लाम जे नाले ते इस्लाम में छेड़छाड़ न कयो जेका आंगुर इस्लाम ते खजंदी इंशाअल्लाह आंगुर के असां बाह खां कटे छॾींदासीं मुझे महबूब मुस्तफा जे शान में हर गाल असां बर्दाश्त कंदासीं मुस्तफा जी तौहीन असां कोन बर्दाश्त कंदासीं इस्लाम में तव्हांजी गड़बड़ कोन मंजूर कंदासीं ॿुधो इस्लामी नज़रियात के न छेड़ियो हे नज़रियाती मुल्क आहे हे नज़रिये जे तहत मुल्क ठहियो आहे ये पाणे जाने कोन ठही पियो आहे हे मुल्क कुर्बानियुनि सां ठहियो आहे हे पाकिस्तान हिकु नज़रिये जे तहत पेश कयो वियो आहे हे पाकिस्तान हिकु नज़रिये जे तहत पैदा थियो आहे अगरचे हुन जा हलाइण वारा बुरा निकिता जन हुन नज़रिये खे फेरे छॾियो आहे नज़रिये ते हलनि हा त इहे बदअमनियूं न थियनि हा दहशतगर्दियूं न थियनि हा बेहयाऊं पाकिस्तान में न थियनि हा नज़रियो ई ग़लति थी वियो नज़रियो ई ख़त बदिलजी वियो त पोइ क़ौम में बि अज़ियतूं अची वियूं आहे कि न ग़लति थो चवां मां गुज़ारिश तो कयां हुकूमत के मेहरबानी करे इस्लामी मामलात में छेड़छाड़ न कयो एतराज कंदा वरी से मौलवियन ते आलिमन ते मौलवी हीअं कना मौलवी हूअं कना मौलवियन तव्हांजो ठीको खयो आहे असेंबली में तव्हां वेठा मौलवी वेठा आहिनि आलिम वेठा आहिनि बाबा हिकिड़ो तो चवे मूंखे साईं दुनिया चंड ते वञी पहुती मौलवी अञा मदरसे में वेठा आहिनि पिया वाड़े वाह तुंहिंजी सोच सदको वञा बाबा हीअं चइजे बाबा दुनिया वञी चंड ते पहुती हजाम अञा हजाम को कम पियो थो करे दुनिया वञी चंड ते पहुती डॉक्टर अञा इलाज पियो थो करे अरे अंधा डॉक्टर जो कम इलाज करण आहे ॿियो कहिड़ो कम आहे उनजो कम आहे जो चंड ते वञनि हर कंहिंजो पंहिंजो शोभो आहे आलिमनि जो शोभो दीन सेखारणु आहे चंड ते वञण कोन्हे को तव्हांजो पूरो पाकिस्तान इस्लाम जे मामले में हले पियो उनखे आलिम हलाए रहिया आहिनि समझो था कि न कोन था समझो ॻाल्हि वरी वञे थी ॿिए पासे वधंदी
सुभान अल्लाह ओ तोते जी पे गाल कहे मूं तोतो तो चवे राम राम तो बुजुर्ग फरमाया तोता अल्लाह अल्लाह कर अल्लाह अल्लाह कर तोते अल्लाह अल्लाह शुरू कई तोते जो अल्लाह अल्लाह शुरू कई वाणे वापस मोटी आयो तोतो बुजुर्ग वापस ॾिनो सब तोतो खण पांजो सुबह जो सवेर वाणी समझो शायद राम राम कंदो तो तोते कई अल्लाह 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 रब जो जिक्र शुरू कई तोते चेस तोते के वाणे जो तोता तोखे तो मु अल्लाह अल्लाह सिखारी हुई तो राम राम सिखारी तो अल्लाह अल्लाह किथा सिखारी सिखी आयो सी हाओ बराबर सच्चो आही पर कुछ दिहाड़ा मां अल्लाह वारे वट वियो आया जे मुखे अल्लाह अल्लाह सिखारे छड़ी सुभान अल्लाह समझो दा वली जी सोबत में अचो अल्लाह वारा मेरियूं दिलियूं धोंदा हैं अल्लाह वारा जे धोबी कपड़ा धोंदो आ डॉक्टर बीमारियूं लाहींदो आहे अल्लाह वारा वरी दिलियुनि ते मथा गुनाहनि जी कस लगी वेंदी आ सा कस धोंदा आहिनि समझो था बुजुर्गनि फरमाया त जे तू चाहींदो त कपड़ा तुंहिंजा साफ़ हुजनि त धोबी सां यारी न टोड़जा पर जे चाहींदो तुंहिंजी दिल साफ़ हुजे त वलियनि खां संगत न टोड़जा अल्लाह वारा तुझे दिल के धोण वारा अज तो के नेकी नसीब ना है चंगाई नसीब ना है भलाई नसीब ना है आ मुझे मुर्शिद दिल पर साईं जी दरबार मुझे पीर जी दरगाह ते अच उहे मानू जेके कल ताई ईद नमाज न पढ़ंदा होया वली कामिल वट आया अज तहज्जुद गुजार बनजी विया आहिनि कल ताई जेके फुरन करण वारा धाड़न हण वारा होया जुल्म करण वारा होया मुझे पीर जी संगत में आया अज तहज्जुद गुजार मानुन के नमाज़न पढ़ाइण वारा बनजी विया मुझा अदा मुझा प्री प्यारा जिंदगी बर्बाद न कयो अल्लाह वारन जी संगत इख्तियार कयो रब राजी थे रब जो हबीब राजी थे हाणे टिन नातुन जी फरमाइश कई अथन हिकड़ो हिकड़ो बंद टिनी नातन मां पढ़ंदुस या सही आ हुजूर के माशाअल्लाह रब खुश कंदो जने मजलिस सजाई आहे मेहनत कई आहे हर एक जे मथा अल्लाह पंहिंजो किरोड़े रहमतूं वसाईंदो जस लहणा तहरीक अंसारुल मुस्लिमीन जा नौजवानान मां तवा खैरपुर नाथन शाह जे नौजवानन के वडन के नंढन के दावत दियां थो मुझे पीर जी न तंजीम में शामिल थो एकड़ा है न पीपी जा जाला एकड़ा है न लीगी जाला एकड़ा है न बल्ले वारा जाला असा यूं मदीने वारे साईं जा जाला समझो ता कि न कोंदा समझो मुस्तफा करीम जा जाला थींदो जको वणे वो वनी कयो दुनिया वारन सा असा सा ईंदो त मदीने वारे साईं जो दर अथव दा ये असानी तंजीम आहे गरीबानी इहा सेखारींदी आ मुस्तफा जो दर वठण तवा सभनी के इन में शिरकत जी दावत हुजे इंदो इंशाअल्लाह मुझे पीर जी नजरे करम आहे बेड़ा पार थी वेंदा सुभान अल्लाह मौली साहब उच्चियां निशाना सरकार दिया सुने मन मोने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले आखो उच्चियां निशाना सरकार दिया सुने मन मोरे मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले आखो नबी दिया शाना जग सारा दी आल दे सदके पलदाए हर पासे पंज तन दा लंगर चलदाए लगियां ने मोजा संसार दिया लगियां ने मोजा संसार
सोने मन मोरे मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले आखो नबी दिया शाना बल्ले बल्ले। सुभान अल्लाह। नात सरकार की पढ़ता हूँ मैं, नात सरकार की पढ़ता हूँ मैं, बस इसी बात से घर में मेरे रौनक होगी। एक तेरा नाम वसीला है मेरा, रंजो गम में भी इसी काम से राहत होगी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह असांजा गुनाह माफ फरमा, खताऊं दरगुजर फरमा, उहे कम करा जिनमें तू राज़ी तुझो हबीब राज़ी थे। कर्ज वारन जा कर्ज ला, बीमारन के शिफा अता फरमा, साइलन जा सवाल पूरा फरमा, मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं आसान फरमा। मुझा मौला तू असांजो थी असां के पंहिंजो बना। व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही।